सिंध जी ज़मीन ते बहरिया टाउन पारां तारीख़ जी सभ खां वॾी वालार ख़िलाफ़ इंडिजियंस राइट्स अलायंस जे सॾ ते मेमण ॻोठ मलीर में एहतजाजी रैली कढी मुख्य चौक ते धरणो हंयो वियो। एहतजाजी मार्च मेमण ॻोठ जे मुख्य चौक ते पहुची जलसे में तब्दील थी वियो। इन मौक़े ते इंडिजियंस राइट्स अॻवान उस्मान बलोच ख़िताब कंदे चयो त सिंध जूं समूरियूं ज़मीनियूं बहरिया टाउन खे विकिरो करे सिंध में वॾी तबाही आंदी पई वञे। मर्कज़ी अॻवान अब्दुल ख़ालिक जोनी जो चयो त मलिक रियासत जी सरपरस्ती में सिंध जे ज़मीनुनि ते वालार करे इसराइली मनसूबो जोड़े रहियो आहे। इन ख़िलाफ़ जिदोजहद आख़िरी दम ताईं जारी रहंदी। ख़ुदा शाह ख़िताब कंदे चयो त हिन वक़्तु सिंध जी सूरत इंतहाई ख़तरनाक आहे। हुन ऐलान कंदे चयो त सिंध जी ज़मीनुनि खे हड़प करण ख़िलाफ़ इंडिजेंसी राइट्स अलायंस जे जिदोजहद जारी रहंदी। तारीख़ दान गुलशन कलमती जो चवणु हो त सिंध जी ज़मीनुनि ते वालार ख़िलाफ़ जिदोजहद खे तेज़ थियणु घुरिजे। इन वालार में रुगो मलिक रियाज़ खे ज़िम्मेवार नथो सम्झां, मां इन में पूरी रियासत खे ज़िम्मेवार थो सम्झां। ऐं ही रियासत सिंध खे हिकिड़ी कॉलोनी सम्झे थी, उन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। अॻे त असां या रुगो ॻाल्हि कंदासीं, हाणे त सिंध जी हुकूमत बि वज़ीर आला बि इहो चए थो त सिंध खे कॉलोनीअ वांगुरु हलायो थो वञे। मलीर जी ज़मीननि ते कब्ज़ा थी विया, ठटे जी ज़मीननि ते कब्ज़ा थियनि पिया वॾे धाम धूम सां। हाणे जामशोरे जी ज़मीन ते बि साॻियो मलिक रियाज़ बहरिया टाउन जे नाले सां कब्ज़े करे वियो। सिंध हुकूमत उनजी सहकारी बनियल आहे। इहा अलाटमेंट जेका थी आहे ताज़ो जामशोरे में, इहा सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ आहे। थधे डैम खां थोरो 1 किलोमीटर अॻिते वञो त उन 4 दीवारी ठाहिण शुरू करे छॾी आहे ऐं हीउ रुकजंदो कोन। हिन जो प्लान आहे गोरख हिल खे खणण जो, कारे जबल खे खणण जो, जामशोरे ताईं हैदराबाद ताईं। इन खां पुठियां हीअ डिंगी ऐं भुंडार जेके आहिनि उहे बि हिन खे अलाट कया विया आहिनि ऐं इहो सिलसिलो वञी केटी बंदर ताईं रुकजंदो। हाणे जामशोरे में जेका 523 एकड़ आहे उहा 23 एकड़ कोन्हे, इहा 90,000 एकड़ आहे, जंहिंखे मुख़्तलिफ़ 30,000 मोल में 30,000 सरीअ में इहे सभु उते कब्ज़ो करे धारिया माण्हू आबाद कंदा ऐं हिकिड़ो नओं इसराइल हिते तामीर करणु चाहिनि था। असां सभिनी दोस्तनि खे चऊं था त जदोजहद कयो। हिन वक़्तु जामशोरे ज़िले जे 5 देहनि में टोटल 90,000 एकड़ ज़मीन गैर क़ानूनी ऐं गैरानी तरीक़े सां फराड ऐं जैलसाज़ीअ ज़रिए बहरिया टाउन हवाले कई वई आहे। उते ई एॾो वॾो शहर ॾियनि था। कोस्तान में असांजी नायाब जंगली जीवत, हज़ारे आबादी माण्हुनि जी आबादी आहे। काफ़ी असांजा ॻोठ आहिनि, रोड आहिनि, रस्ता आहिनि, असांजा लंघ आहिनि, असांजा जेके सिकाफ़ती तारीख़ी असांजा माग मकान आहिनि। इन हेॾे वॾे प्रोजेक्ट असां कोस्तान जा जेके मक़ामी रहवासी आहियूं उहो रद्द था करियूं। असां हाणे जेको सो बहरिया टाउन जी कोस्तान में जेका ज़मीन ते वालार आहे, जेका 85,000 एकड़नि ते मथे आहे, जंहिंखे सरकार जेको सो 550 एकड़ जे नाले सां अलाट कई आहे ऐं उहा इहा अलाटमेंट जेका आहे सा सॼी जामशोरे ज़िले जी ज़मीनुनि ते कब्ज़े जी वालार आहे। असांजी बहरिया टाउन जे ख़िलाफ़ मलीर में जदोजहद कईसीं। ईअं जामशोरे ज़िले जे अंदरि बहरिया टाउन खे जेका गैर क़ानूनी ज़मीन अलाट कई पई वञे उन जे ख़िलाफ़ सिंध जा धरती धणी एहतजाज था करियूं। इन मौक़े ते कोस्तान बचाओ एक्शन कमेटी जे अॻवान अनवर पालारी, इलाही बख्श बकिक, रहमान गुल पालारी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो ऐं चयो त सिंध खे माल गनीमत सम्झी विकिरो कयो पियो वञे। जेकॾहिं उहा वालार न रुकी त असां हमेशह लाइ ग़ुलाम बणिजी वेंदासीं। कोस्तान बचाओ एक्शन कमेटी जे अॻवान मोहम्मद बख्श बिरोही, यूनुस ख़ासकेली, अली मस्तोई, सलीम जी मेमण, हाफ़िज़ बलोच ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।